नाज़रीन, मदइजी में लोकल सतह ते कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ इंतज़ामिया शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा सील करे छॾिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। मदइजी मां मेराणी टीवी जो रिपोर्टर सورهيه ميراڻي। जी सूर्या, छा सूरत-हाल आहे, आगाह कजो। मदइजी मक़ामी सतह ते केस वधी वञण करे चंद ॾींहंनि में जेको आहे सो 10 खां 12 केस वधी विया आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो मुख़्तलिफ़ महला सील पिया कया वञनि, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर निज़ामुद्दीन गड़ियासिन पारां जेको आहे सो अची करे रेंज जा जवान गॾु साण DSP शिकारपुर, DSP मदइजी, SHO मदइजी साण करे पुलिस जा जवान जेको आहे सो शाही बाज़ार ॾांहुं ईंदड़ मुख़्तलिफ़ रस्ता जेके आहिनि मेन जेके शहर ॾांहुं जेके ईंदड़ रस्ता आहिनि उहे मुकमल जेको आहे सो कना ताणी सील कया विया आहिनि, जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदो हलां स्टेशन रोड आहे, मच्छी मार्केट रोड आहे, टाउन कमेटी पुराणी जेको आहे सो उहा आहे, अली वारिस चौक आहे, ऐं जेको आहे सो अलीदर शाह जेको आहे सो जेको रस्तो आहे मेन जेको ॿाहिरों दाख़िली रस्तो आहे उहो बि बंदि आहे। अस्पतालाना जेको शहर ॾांहुं अचे पियो दाख़िली रस्तो उहो बि बिल्कुलु बंदि आहे। तव्हांखे इहो ॿुधायां कारोबारी जेके मर्कज़ आहिनि उहे पहिरियां खां ई सुबुह सवेर खां ई आइसोलेट थी कारोबारी मर्कज़ उन्हनि पंहिंजा कारोबार बंदि करे धंधा बंदि करे उहो जेको आहे सो घरनि में पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। इन हवाले सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी SDM में जेको आहे सो निज़ामुद्दीन सां जो चयो त असांखे जेको आहे सो ख़बर पई कुझु केस वधी विया आहिनि ऐं हिते जेके वधी विया आहिनि जंहिंजे इलाइक़े में असां उन्हनि जा घरनि जा बि सैंपल वठूं पिया, डोर टू डोर जेको आहे सो मेडिकल कैंप जेको आहे सो ऐं मेडिकल वारा जेके गॾु साण करे उन्हनि जा बि सैंपल वठूं पिया। असां कोशिशि कयूं पिया त हिन शहर खे साफ़ु कयूं ऐं जेको आहे सो कोरोना वायरस जी बिल्कुलु जेको आहे सो ख़तमु थी वञे। 14 ॾींहंनि ताईं हिन ॿुधायो त असां जेको आहे सो मुकमल तौर जेको आहे सो शहर सील कयो आहे। 14 ॾींहंनि खां बाद में फ़ैसिलो थींदो जेको आहे सो बाद में खोलियो वेंदो। जी सूर्या, अव्हां जी महिरबानी।